नासरीन नसीराबाद जे ॿियनि इलाइक़नि जीअं ॻोठ बाज़ारी कांधड़ा बि बरसातुनि सबबि सख़्त मुतासिर थियो आहे, जिथां जे रहवासियुनि वहड़ न थियण करे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नसीराबाद मां अल्ताफ़ कांधड़ो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हिन वक्त मौजूद आहियूं ॻोठ बाज़ारी कांधड़नि में, जिते सॼी सिंध जीअं ही ॻोठ बि पिणु बरसात सबबि मुतासिर थियो आहे। जिन ॻोठ जी 400 घरनि ते मुश्तमिल आबादी आहे, जंहिंमें हिते माण्हुनि जो माल मता घर जूं जॻहूं समूरी जूं समूरियूं तबाह ऐं बर्बाद थी चुकियूं आहिनि। अचो त हिन ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन जी वार थी आहे या न थी आहिनि, ऐं हिन ॻोठाणनि खां पिणु ज़बानी पुछूं त संदन जो छा चवणु आहे। मन असांजी केरु कोन हिमत करे थो असांजी जी चवीं त चिता बुढ़ा न आहियो, हे बुढ़ियूं पिया आहिनि, बनियूं ॿार असांजा 50 जहिड़े बि मुंहिंजो बनिया, हिकु तीलो बि मुंहिंजो न छो आहे। मुंहिंजो तव्हां केरु बि मुख़्तियार कारा ऐं तपेदार भली अचे सर्वे कनि, भली अचे ॾिसनि बनियूं ॿार असांजा जीअं ॿुॾियूं न आहिनि, असांखे का शइ न मिले। जी ॿुॾियूं था त पंहिंजा हक़ त मिले न, असांखे केरु कोन आयो हिनमहिल ताईं असांखे केरु न पुछा कई असांखे। हे फल पोटो आहे त बि हिनमहिल ताईं असांखे फल पोटे या शाह साहिबु असांखे पुछा का बि न कई अथई हिनमहिल ताईं। छा तव्हां इंतज़ाम छा छाजे ॾिनो अथई पंहिंजे मार्फत ते, पंहिंजे फल पोटनि खे पंहिंजे शाह साहिबु पंहिंजी मार्फत ओॾे ॾिनो आहे, असांखे कंहिं शइ जो बि त ज़रो बि न ॾिनो असांखे। साईं हिनमहिल ताईं इहो महीनो ॾेढ थी वियो आहे, हिनमहिल ताईं को बि माण्हू असांजे लाइ कंहिं अचे संभाल कान कई आहे। अबाही छा थियो तव्हांजो, छा न थियो, जिनखे वोट न थियो उहे बि पंहिंजे मनपसंदि माण्हू जेके उन्हनि खे नवाज़नि था जा छा, बाक़ी जेको ग़रीब आहे उहो ईअं खुले आसमान हेठूं वेठो आहे, उन्हनि जी का जांच ई कान्हे, न का उन्हनि जी का ख़बर चा रहे त भाउ हिन तव्हांजो छा ध्यानु थियो आहे, छा न थियो आहे, छा थियो आहे। हिनमहिल ताईं कंहिं बि माण्हू असांखां पुछा न कई आहे। असांजी हीअ अपील आहे उन्हनि खे त 400 घर आहिनि हिते, घर रही पिया आहिनि, बनियूं जेके आहिनि से उहे पाणी जे माना अची वियूं लपेट में, काफ़ी नुक़सानु थियो आहे, ग़रीब आवाम बि काफ़ी आहे। असां सां ताउन थिए ग़रीब आवाम सां, उन्हनि खे ॾिनो वञे सामान वग़ैरह, उन्हनि खे कुझु मदद कई वञे, कुझु पैसे वग़ैरह जी ज़रूरतूं काफ़ी आहिनि, पर कोशिशि कयो त असांखे महिरबानी थिए तव्हांजी जेके आया आहिनि असांजे ॿाहिरि आहिनि, उनजे ताउन जे लिहाज़ सां तव्हांखे अर्ज़ु कयूं था त ग़रीब आवाम जी मदद कयो। जायूं जायूं रही हुई, उन घर रही आहिनि, को बि महिल ताईं न आयो आहे पुछण कनि, का बि शइ मालिकी कान्हे, इन धड़का हूं ख़ुदा वास जेका पुॼियो मदद कयो असां ग़रीब मिसकीननि सां, असांजे को बि आई कोन्हे हिते। केतिरो टाइम थियो आहे साईं? आबादी 400 घर 50 त को बि माण्हू कोन थो अचे, का बि ॻाल्हि ई कान्हे। असां वञूं करे असां जेका मदद करे हुकूमत करे अलाह वास्ते करे मदद असां सां करे मिसकीननि सां। असांजा घर रही आहिनि, जॻहियूं रही आहिनि, कमरा रही आहिनि, असांजे को बि हिनमहिल ताईं न आयो आहे। असां वॾी कोशिशि कई आहे, सभिनी खे इतलाह कयो आहे, असां वटि हिकिड़ो माण्हू न पहुतो आहे। अॼु आया आहिनि संगत जिन असांजी मदद कई आहे, अलाह कंदो त सभु असांजी मदद कंदा। हिन 400 ॻोठ 400 घर केतिरियूं जॻहियूं रथियूं, सभु रथियूं, हिते फसल थिया आहिनि, फसल न थिया आहिनि, नुक़सानु केतिरो थियो आहे? नुक़सानु घणो थियो आहे। हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? असांजो मुतालबो असांखे कुझु खपे, कुझु मिले न, वठण में कुझु मिले। सरसन हेॾे मींहं में वॾो नुक़सानु थियो आहे, मथां बंगलो हुयो, हे 3 दुकान हुया, हेठो हे 3 दुकान बि किरिया आहिनि, असांजो ज़ाती वॾो नुक़सानु थियो। हाणे हिनमहिल असां बेरोज़गार लॻा वेठा आहियूं, को बि बस वारा असांखे त कॾहिं बि कोन आया आहिनि, त का शइ न राशन मिलियो आहे, न का शइ मिली आहे। असां बस वारनि खे अपील था कयूं गवर्नमेंट खे त महिरबानी करे असांजो कुझु ॾियनि त असांजे पंहिंजा रोज़गार चालू करे सघूं। बरसाति जेकी पई उन बरसाति में असां वटि हिन ॻोठ में 400 घर आहे, उन 400 घर में 200-250 घर मतलब ज़्यान आहे, जंहिंजूं जॻहियूं कोठियूं उन्हनि खे माण्हू ईअं खुले आसमान में वेठा आहिनि। तव्हां हे पोयों मंज़ूर ॾिसी चुका हो, जेके त जॻहियूं पट थी वियूं आहिनि सफ़ा। हिनमहिल को बि असांजी वाह करण वारो को बि कोन्हे को, जेके बि हुया वोट वठी पंहिंजा पेट भरियनि, हर कंहिं पंहिंजो पेट भरियो, कंहिंखे बि कुझु बि न मिलियो आहे, हिनमहिल ताईं राशन बि न मिलियो आहे कंहिंखे बि, कंहिंजी जॻह बि कोन ठही आहे, न वरी केरु सार संभाल लाइ असां वटि आयो।